तव्हांखे ख़बर आहे त बेवफ़ा औरत आहे या मर्द आहे? छो त काफ़ी सारियूं अहिड़ियूं औरतूं हूंदियूं आहिनि जेके मैसेज करे चवंदियूं आहिनि त साईं मर्द जी बेवफ़ाईअ ते हिकु वीडियो ठाहियो। ऐं वरी काफ़ी सारा अहिड़ा मर्द हज़रात हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त साईं औरत बेवफ़ाई थी करे, तंहिंजे करे उन जी बेवफ़ाईअ ते वीडियो ठाहियो। ॻाल्हियूं ॿुधी करे जॾहिं उन ते ॻाल्हि ते वीचार कयो वियो, जॾहिं सोचियो वियो त ख़बर पई त हक़ीक़त हीअ आहे त न औरत बेवफ़ा आहे न मर्द बेवफ़ा आहे। असल में जेकॾहिं बेवफ़ा आहे त उहो इंसान जो किरदारु आहे। तव्हां नज़र कंदा त खोड़ सारियूं अहिड़ियूं औरतूं दिलि टुटल मिलंदियूं जिन खे बेवफ़ाई, जिन खे धोखो मर्द ॾिनो हूंदो। ऐं वरी काफ़ी सारा तव्हां अहिड़ा मर्द ॾिसंदा उन्हनि सां बेवफ़ाई करण वारियूं, उन्हनि जूं दिलि टोड़ण वारियूं औरतूं ई हूंदियूं। तंहिंजे करे औरत खे बेवफ़ा चइजे तॾहिं बि नाइंसाफ़ी आहे, जेकॾहिं मर्द खे चइजे तॾहिं बि नाइंसाफ़ी आहे, छो त ॻाल्हि ॿिन्हिनि जी बराबरि आहे। हिते जेकॾहिं ॾिठो वञे, सोचियो वञे, सम्झो वञे त न औरत बेवफ़ा आहे न मर्द बेवफ़ा आहे। असल में बेवफ़ा इंसान जो किरदारु आहे। जॾहिं इंसानु पंहिंजो किरदारु ठीकु करे थो, जेकॾहिं पाण सही थी बीहे थो त पोइ हू वफ़ा करे थो, पोइ चाहे उहो औरत हुजे या मर्द हुजे। पर जेकॾहिं उनजो किरदारु ठीकु न आहे त पोइ हू औरत हुजे या मर्द हुजे, बेवफ़ाई ज़रूरु